नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जुडिशल मजिस्ट्रेट फैज़गंज जी अदालत में, जिथे सीनियर वकील आहे इक़बाल चांग। उनजे मुबैना तौर ते उन ते राति जवादारनि उन घर ते फायरिंग कई आहे, उन क़त्ल करण जी कोशिशि कई वई आहे ऐं उनजे ज़मीन जेका आहे उन ज़मीन ते कब्ज़े करण जी कोशिशि कई वई आहे। इन सिलसिले में हिते वकील बिरादरी आहे, उन खां पुछंदासीं त उनजो छा चवणु आहे। एफआईआर दाख़िल कराई ऐं उहे केस में बि रूपोश आहिनि ऐं उन्हनि मुंहिंजी ज़मीन ते बि जेको आहिनि सो पाणी भॻो, राति बि भॻो, पुलिस वई उन्हनि ते, पुलिस वारनि ते बि उन्हनि जेके आहिनि से इहे जेके बंदूकूं खयूं ऐं उहा वीडियो बि पुलिस वटि मौजूदु आहे ऐं मूंसां इंसाफ़ थिए। ऐं मां हिकु पढ़ियलु लिखियलु माण्हू आहियां, कानून खे कीअं हथ में खणा। SHO साहब सीनियर असांजो वकील आहे, बार जो फैज़गंज बार जो सदर भी थी रहियो आहे। असां उन्हनि ते FIR आहे, रूपोश आहिनि, हैबिचुअल क्रिमिनल। पुलिस छो नथी चढ़े? पुलिस माना हटधर्मी करे थी, वॾेरनि जो पासो आहे, वॾेरनि जे चवण ते हुन ते नथी चढ़े ऐं पुलिस खे उहो गिरफ़्तार करणु खपनि। वकील जेकॾहिं कानून हथ में खणंदासीं त पोइ असां ते आङुरियूं उथंदियूं। इन करे असां अदालत जो दर खड़काईंदासीं ऐं कानून जो सहारो वठी करे असांजी SSP ख़ैरपुर उमर तुफ़ैल खे गुज़ारिश आहे त हिन SHO खे पाबंद करे उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खे कानून जे कटड़े में आणे। खातो हिन जो आहे, ज़मीन हिन जी आहे, कब्ज़ो हिन जो आहे। हिकिड़े क्रिमिनल क़िस्म जा माण्हू जन ते अॻु में ई केस आहिनि ऐं उहे रूपोश आहिनि। साहिब खे वॾेरे वटि वञे थो त यार ख़ुदा खे मञो ऐं असांखे बचायो, हुनखे वठी ॾियो बाबा, ही कानून आहे। मां SSP ख़ैरपुर उमर तुफ़ैल साहब खे गुज़ारिश कंदुमि त जेकॾहिं क्रिमिनल माण्हू पुलिस ते हथियार सिधा कंदा हुजनि ऐं असां वकील महफ़ूज़ न हुजूं त मां सम्झां थो कानून जी बरतरी नाहे। इहो कानून खे सां रांदि खेॾी पई थी वञे। ख़ुदारा पुलिस को न को अहिड़ो कमु करे जंहिंमें कानून जी बरतरी ऐं हिफ़ाज़त बराबरि थी। त असांजो वकील साहिबु आहे, उन सां इंसाफ़ थियणु खपे। उन जी प्रॉपर्टी, उन जी ज़िंदगी जो तहफ़ुज़ जेको उनखे कानून ॾिए थो, कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान ॾिए थो, उन मुताबिक़ उनखे उन सां इंसाफ़ बि थियणु खपे, उनखे तहफ़ुज़ बि मिलणु खपे। जी नाज़रीन, तव्हां वकील बिरादरी जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हुन जो चवणु आहे त इक़बाल चांग जेको आहे सीनियर वकील आहे ऐं उन ते मुबैना तौर ते रूपोश जवादार आहिनि, जेके रोज़ाना उन घर ते फायरिंग कनि था ऐं उन क़त्ल करण जी कोशिशि बि कनि था। हिननि हींअर हिन वक़्तु हिते एहतिजाज कयो आहे। हिन जो मुतालबो आहे SSP ख़ैरपुर IG सिंध खां मुतालबो कयो त जेके क्रिमिनल जवादार आहिनि उन ख़िलाफ़ु कार्रवाई करे उन जे FIR दाख़िल करे उनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं वकील जेको आहे इक़बाल चांग उनखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रियाज़ सोलंकी, टाइम न्यूज़, फैज़गंज।